अब अस्सलाम वालेकुम दाइदे ये लाहौरी गजरा ये संत जो लीमो आ ये लीमे सा गजरा जेका लाहौरी आ स्पेशल रोशाने जिले दी ए खपाई नो मा पटीदन में आ ये जेकी आ दाइदे जेका तालुब मत लिखार संग हां ये छोरी गजरा ये बडू लिखार बडू दिसो ए बडी दिखो हेडे दिसो हेडे गजरा स्पेशल लाहौरी गजरा ऐं सिंध जी गजर मशहूरु खपाइनो पटीदन में आहे हे मुंहिंजो भाउ आयो आहे पटीदन में त तूं खपाईंदो हुई हा पर कीअं त तुंहिंजो गुज़ारो थियो हिते हिते गुज़ारो महांगियूं केॾियूं आहिनि महांगियूं आहिनि त हिते पटीदन में को ढणी साईं कोन्हे को जेको 150 जी गजर आहे रोशाने में पटीदन जो त को मालिक ई कोन्हे साईं पटीदन जो को मालिक कोन्हे को बुरो हाल आहे पटीदन जो हा हीअ गजर ॾिसो सभु सुता पिया आहिनि कामोरा असांजा हा हीअ गजर जेकी आहे महांगी मिली आहे हीअ डाक्टर वठी आहे हाणे ॾिस गुज़ारा खो अचे नी पटीदन जी हालत ॾिसी अचे हा। असां ग़रीबनि जो को पाड़ो ॾिसी अचे नालियूं घटियूं हा। ज़ुल्म